अस्सलाम वालेकुम बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तों अॼु असां पंहिंजो क्लास नंबर 3 आगाज़ कंदासीं। पहिरें क्लास में असां इंट्रोडक्शन जावास्क्रिप्ट जो पढ़ियोसीं, ॿिए में टाइप्स ऑफ जावास्क्रिप्ट पढ़ियोसीं। अॼु असां पढ़ंदासीं फंक्शन्स ऐं वेरिएबल्स। जावास्क्रिप्ट जा में फंक्शन्स ऐं वेरिएबल्स छा थींदा आहिनि, उन्हनि में कहिड़ा कहिड़ा ऑप्शन्स थींदा आहिनि ऐं उहे ऑप्शन्स उहे वेरिएबल्स किथे किथे यूज़ थींदा आहिनि ऐं असां सभु वेब पेज में वेब एप्लीकेशन्स में उहे फंक्शन्स वेरिएबल्स कीअं यूज़ करे सघूं था, इहे सभु अॼोके क्लास में असां सिखंदासीं। थी सघे थो अॼोको क्लास थोरो वॾो थिए ऐं ईंदड़ क्लास बि वॾा थियनि, पर असां चाहियूं था त हाणे हीउ कमु थोरो रैपिड कयूं त जीअं असांजी जेका बेंच आहे इहा बेंच असांजी एज सून एज पॉसिबल या कंप्लीट थी सघे। अॼोके क्लास में मां तव्हां सभिनी खे व्हाट्सएप ग्रुप ते हिकिड़ो PDF फाइल ॾींदुसि ऐं वेबसाइट ते मां नथो रखां। वेबसाइट मुआरी मां फ़िलहाल उनखे रिन्यू नाहे करायो हिन साल, छो जो पंहिंजे ॿियनि प्रोजेक्ट्स में बिज़ी हुयुसि त वेबसाइट तां फ़िलहाल ध्यानु हटी वियो आहे। उनखे मां रिन्यू न कयो आहे। तव्हांखे हे PDF फाइल मां पंहिंजे व्हाट्सएप ग्रुपनि ते ॾींदुसि, तव्हां उतां ई डाउनलोड करे तव्हां उनखे पढ़िजोसि। त सभ खां पहिरियां असांजो जावास्क्रिप्ट में हूंदो आहे फंक्शन। फंक्शन आहे छा, त उनजी शॉर्ट डेफिनेशन इहा थींदी त फंक्शन हिकु नंढड़ो प्रोग्राम जो टुकड़ो आहे, ब्लॉक ऑफ कोड, नंढड़ो टुकड़ो ब्लॉक ऑफ कोड। जीअं तव्हां डिव जो ब्लॉक ठाहींदा आहियो ऐं तव्हां मिसाल जेका बटन जो नंढड़ो ब्लॉक ठाहींदा आहियो, इन ब्लॉक ऑफ कोड आहे नंढड़ो, उनखे असां फंक्शन चवंदा, जेको कंहिं मख़सूस कम लाइ इस्तेमालु थींदो आहे। ऐं हिकु भेरो असां फंक्शन ठाहे छॾींदा आहियूं ऐं उनजो बैकअप रखी छॾींदा आहियूं, उनखे बार बार असां यूज़ कंदा आहियूं। फॉर एग्ज़ाम्पल तव्हां कॾहिं का वेबसाइट खोली हूंदी, एजुकेशन जूं वेबसाइटूं आहिनि, 9, 10 जी 11, 12 जी, जीअं ई रिज़ल्ट असांजी अची वेंदी आहे त जी वेबसाइट खोलिबो त पॉपअप अची वेंदो आहे अॻियां, माना पॉपअप माना स्क्रीन ते हिकिड़ी नई स्क्रीन खुली ईंदी आहे ऐं लिखिजी वेंदो आहे त रिज़ल्ट अनाउंस्ड, रिज़ल्ट अची वेंदियूं, माना को ख़बरदार कबो आहे यूज़र्स खे, अटेंशन वठबी आहे, पोज़ीशन माना त हिकिड़ी माना ब्रेकिंग न्यूज़ अची वेंदी आहे त बाबा दाख़िलाऊं सॉरी रिज़ल्ट अची वई आहे, जल्दी जल्दी रिज़ल्ट ॾिसो। त इहो छा थींदो आहे, इहो को पॉपअप, इहो असां फंक्शन्स में वेरिएबल्स मां ठाहींदा आहियूं ऐं हिकिड़ो दफ़ो असां उनजी डिज़ाइन सेटिंग करे छॾीसीं, पोइ रखी छॾियोसीं असां उहो ई फंक्शन पॉपअप असां किथे बि कॾहिं बि यूज़ करे था सघूं। ऐं इहे माना हिकिड़ा माना बैकअप्स हूंदा आहिनि। जीअं मां तव्हांखे लास्ट वीडियो में चयो त तव्हां हाणे USB हिकिड़ी पंहिंजी हुजणु घुरिजे, जंहिंमें तव्हां सुठा सुठा फंक्शन, सुठा सुठा वेरिएबल्स ठाहे रखी छॾींदव। तव्हां ठहियो पियो हूंदो बैकअप, तव्हां वटि हर शइ ठही पई हूंदी, पोइ छा करिणो आहे, कॾहिं बि किथे बि यूज़ थींदो, तव्हां सिर्फ़ु उहो कॉपी पेस्ट कंदव पंहिंजे प्रोजेक्ट में, तव्हांजो प्रोजेक्ट रेडी थी वेंदो। त उहो जेको फंक्शन आहे असां बार बार इस्तेमालु कयूं था। फंक्शन्स खे को न को नालो ॾिबो आहे ऐं उनखे ज़रूरत पवण ते कॉल कबी आहे। ज़ाहिर आहे फंक्शन असां सेव कंदासीं कंहिं न कंहिं नाले सां ऐं पोइ जावास्क्रिप्ट में रखंदासीं, पोइ SRC फाइल जी ॾिबो आहे, उनखे SRC फाइल ॾेई उनखे कॉल कंदासीं त उहो फंक्शन यूज़ थी वेंदो आहे। इन जो कुझु बुनियादी ख़ासियतूं छा आहिनि। फंक्शन हमेशह कंहिं मख़सूस कम लाइ हूंदो आहे, फंक्शन खे बार बार इस्तेमालु करे सघिजे थो, फंक्शन यूज़र्स खां इनपुट पैरामीटर वठी सघे थो। मिसाल जी ॻाल्हि, कॾहिं कॾहिं असां अहिड़ो फंक्शन रखंदा आहियूं, तव्हां पंहिंजी वेबसाइट ते वेंदा आहियो, को फॉर्म खुली ईंदो आहे त बाबा हाणे फॉर्म कयो, या दाख़िला जो फॉर्म हूंदो आहे, जीअं वेबसाइट ते कंदो अब एडमिशन्स ओपन आहिनि, तव्हां पंहिंजो नालो लिखो, पंहिंजे पीउ जो नालो लिखो, पंहिंजो मोबाइल नंबर लिखो ऐं पंहिंजी एड्रेस लिखो, तव्हां सभु शयूं लिखी छॾींदो, तव्हांजी सॼी डेटा उहा जेको स्कूल हूंदो, जेको कॉलेज हूंदो, जेका नौकिरी जी वेबसाइट हूंदी, उन ॾे हली वेंदी, पोइ कॾहिं कॾहिं फंक्शन्स असां इन कम लाइ बि इस्तेमालु कंदा आहियूं त यूज़र्स खां, जेके असांजा इंटरनेट ते असांजी वेबसाइटूं, असांजूं एप्लीकेशनूं हलाइनि था, असां उन्हनि खां उन्हनि जी डेटा वठण लाइ बि असां फंक्शन यूज़ कंदा आहियूं। अच्छा, फंक्शन कंहिं वक़्तु रिटर्न वैल्यू आउटपुट मोटाए सघे थो, माना मतिलबु त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां फंक्शन ठाहे छॾियोसीं, यूज़र डेटा ॾिनी, यूज़र खे असां डेटा वापसि बि ॾींदा आहियूं,
इन जो सिंपल मिसाल आहे त मां हिकिड़ो वेबसाइट ते हिकिड़ो फाइल रखी छॾियो। हाणे मूं फाइल रखी छॾियो, फंक्शन में एड करे छॾियो, पर मूं उन फाइल सां गॾु हिकिड़ो शर्त रखी छॾी त मां चयो हे उन सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उन माण्हू खे फाइल मिलंदो जेको हिते मुंहिंजे माना त हिन पोस्ट खे, मुंहिंजे पोस्ट ते कमेंट कंदो, लाइक कंदो, या वरी माना त छा अथसि नालो पंहिंजी ईमेल एड्रेस ॾींदो त उन खां पोइ उन ॾे उहो फाइल वेंदो। माना हिकिड़ो मां हुन में शर्त रखी छॾियो फंक्शन्स में, पोइ फंक्शन खुली ईंदो, उनखे शर्त ॾसींदो यूज़र खे, यूज़र सभु शर्त पूरा कंदो, उनखे वरी उनजी वापसि शइ असां यूज़र उनखे सॉरी फंक्शन जे ज़रिए उनखे उनजी जेका ज़रूरत वारी शइ आहे, को बि फाइल आहे जंहिं शइ लाइ उहो यूज़र आयो आहे, उहा शइ उन ॾे वापसि हली वेंदी। हाणे फंक्शन्स जा क़िस्म कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरियां आहे अलर्ट। अलर्ट जीअं मूं तव्हांखे ॾसियो त जीअं असांजी स्क्रीन वेबसाइट का बि खोलींदा आहियूं, एजुकेशन जी आहे, बोर्ड जी आहे, नौकरियुनि जी आहे, त जीअं स्क्रीन खुलंदी त को अलर्ट अची वेंदो ऐं कुझु न कुझु हुन ते लिखियलु हूंदो आहे। को न को अलर्ट असांजी मर्ज़ी आहे, अलर्ट में अंदरि असां कुझु बि लिखूं, माना स्टार्टिंग जीअं वेबसाइट खुलंदी उहो अलर्ट असांजे अॻियां अची वेंदो, उनखे असां अलर्ट चवंदा आहियूं। अलर्ट स्क्रीन ते हिकु पॉपअप विंडो ॾेखारे थो, पॉपअप विंडो माना कि नई विंडो, नंढड़ी विंडो ईंदो आहे स्क्रीन ते अची वेंदी आहे, जंहिंमें सिर्फ़ु पैगाम लिखियलु हूंदो आहे ऐं हेठां ओके बटन लिखियलु हूंदो आहे। अलर्ट माना सिर्फ़ु ख़बर ॾिबी हुन में त बाबा ही अलर्ट अची वई आहे, ब्रेकिंग न्यूज़ थी वई आहे, पाकिस्तान खटे वियो, ब्रेकिंग न्यूज़ वेबसाइट ते ॾेईसीं, ओके कयो, यूज़र कमु ख़तमु, माना हुन ते ख़बर असां पहुचाए छॾीसीं। हाणे उन जो माना एग्ज़ाम्पल मां तव्हांखे ॾिनो त अलर्ट, हेलो दिस इज़ एन अलर्ट मैसेज, इहो असां ॾेई छॾियो, ठीकु आहे। इन खां पोइ आहे कंफर्म। कंफर्म बि हिकु पॉपअप ॾेखारींदो आहे जंहिंमें पर ॿ बटण हूंदा आहिनि। अलर्ट में हिकिड़ो हूंदो आहे, पॉपअप में ॿ हूंदा आहिनि। ओके माना सही, ट्रू माना ग़लति, सॉरी कैंसिल माना ग़लति, ॿ हूंदा आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, का बि असां माना त वेबसाइट ते या किथे बि को बि फाइल डिलीट कंदा आहियूं त उन ते लिखी ॾींदो आर यू श्योर यू वांट टू डिलीट दिस, माना तव्हांखे पका त फाइल तव्हां डिलीट करणु चाहियो था। ओके माना हा, करे छॾीसि डिलीट। कैंसिल माना न, नाहे करणो, फॉल्स ग़लति। कैंसिल माना नाहे करणो डिलीट, इनखे फाइल खे रखिणो आहे। त उनजो असां एग्ज़ाम्पल कोड छा थींदासीं, लेट वेरिएबल आहे, रिज़ल्ट माना रिज़ल्ट अचे बराबरि, लेट रिज़ल्ट बराबरि कंफर्म, कंफर्म करणो आहे। छा कंफर्म करणो आहे मैसेज में, आर यू श्योर यू वांट टू डिलीट दिस, तव्हांखे पको आहे, तव्हांखे पको आहे त तव्हां माना त इहा शइ डिलीट करणु था चाहियो। इफ रिज़ल्ट, वरी हाणे उहो स्क्रिप्ट चए थो इफ, जेकॾहिं रिज़ल्ट माना रिज़ल्ट अचे थी कंहिंजी, यूज़र जी, अलर्ट यू प्रेस्ड ओके, अलर्ट में तव्हां प्रेस्ड ओके कयो त उहा शइ डिलीट थी वेंदी। एल्स ऐं अलर्ट में यू प्रेस्ड कैंसिल त उहा शइ कैंसिल थी वेंदी, डिलीट न थी वेंदी। इहो हिकिड़ो सिंपल स्क्रिप्ट आहे जेको असां यूज़ कंदा आहियूं कंफर्म लॉग। इन खां पोइ आहे कंसोल लॉग, कंसोल डॉट लॉग। कंसोल लॉग पैगाम या डेटा ब्राउज़र जे कंसोल में ॾेखारे थो। हे आमतौर डेवलपर वारी जेका विंडो हूंदी आहे उन में माना हे खुलंदो आहे। उहो मां तव्हांखे जॾहिं प्रैक्टिकल कराईंदुसि त मां तव्हांखे सम्झायां थो, पर हींअर सिर्फ़ु तव्हांखे हिकिड़ी डेफिनेशन सम्झायां थो। ऐं इन खां पोइ आहे डॉक्यूमेंट राइट। डॉक्यूमेंट राइट सिधो वेब पेज ते टेक्स्ट या HTML ॾेखारे थो, माना असां माना हिकिड़ो सिधो सो HTML जो पनो ई असां पंहिंजो डॉक्यूमेंट डॉट राइट में ॾेखारींदासीं। ऐं जदीद वेब डेवलपमेंट में घणो इस्तेमालु न थींदो आहे, पर हीउ माना पुराणो आहे, अॼुकल्ह माना घणो इस्तेमालु नथो थिए। पर हिकिड़ी शइ तव्हांखे ज़हन में हुजे त डॉक्यूमेंट डॉट राइट छा आहे। इन खां पोइ आहे प्रॉम्प्ट। प्रॉम्प्ट यूज़र खां डेटा वठण लाइ पॉपअप ॾेखारे थो जंहिंमें टेक्स्ट बॉक्स हूंदो आहे। जीअं मूं तव्हांखे चयो त यूज़र खां असां डेटा वठी था सघूं, त उनखे माना फाइल या का बि शइ ॾियण लाइ उन में चइबो लेट नेम प्लीज़ इंटर यूअर नेम। मतिलबु ॾिसो, को बि माना त तव्हां फॉर्म ॾिठा हूंदा ऑनलाइन नौकरियुनि वारा के बि, त उन में पहिरियां ई लिखियलु हूंदो आहे त बाबा हिन खाने में तव्हांखे प्लीज़ इंटर यूअर नेम। जीअं असां HTML में CSS में बि लिखी आया आहियूं, पर हे हिकिड़ो पॉपअप ईंदो, उहो पनो ठाहियूं पिया असां, पर हे मथां पॉपअप ईंदो
अलर्ट हेलो प्लस नेम वेलकम टू जावा स्क्रिप्ट माना हे हिकिड़ो माना सिंपल मां तव्हांखे अलर्ट ठाहे छॾियो। हाणे इहे त हुया 5 क़िस्म असांजा फंक्शन जा। हाणे हिननि खे असां पहिरियां फंक्शन वारनि 5 क़िस्मनि खे ते प्रैक्टिस कंदासीं ऐं मां तव्हांखे सम्झाईंदुसि त इहे कहिड़े हिसाब सां असां यूज़ करे था सघूं, इन जी आउटपुट कीअं थी बीहे। इन खां पोइ असां हलंदासीं वेरिएबल वारे फंक्शन ते। पंहिंजो VS कोड असां खोलींदासीं। ये पुराना फाइल के सभी के मैं डिलीट करे थो छॾियां, खाली था कयूंसि। सब खां पहिरियां असां ईंदासीं अलर्ट वारो। हे जेको आहे असांजो अलर्ट, ठीकु आहे। हिन ते असां ईंदासीं। हिनखे मां हाणे ॾिसो मां हितां पहिरियां ॾिनियूं हे डबल कामा, हे डबल का स्लैश जेका ही आहे डबल स्लैश, इहा असां यूज़ कंदा आहियूं तॾहिं जॾहिं असां माना त जीअं मां कमेंट बॉक्स तव्हांखे सम्झायो त हे डबल ईंदी त माना उहो कोड में न ईंदो, उहो कोड उते माना न ईंदो। उन माना सिर्फ़ु असांजी डेफिनेशन यादगिरी लाइ हूंदो आहे त हिते असां ही शइ रखण था चाहियूं। वॾा वॾा फाइल ठहंदा, जीअं कमेंट बॉक्स मां तव्हांखे डेव में माना कमेंट ठाहिण सेखारिया, पर तव्हां डबल स्लैश ॾींदो तॾहिं बि इहो कमु साॻियो कमेंट बॉक्स वारो हलंदो। हाणे हिनखे फ़िलहाल मां हितां ड्राइंग सां शिफ्ट आहे, असां डिफॉल्ट कोड हणी छॾियोसीं। हाणे असां हिते इंडेक्स HTML में आयासीं। मां सिर्फ़ु तव्हांखे हींअर अलर्ट सम्झायां थो त अलर्ट असां डिस्प्ले कीअं कराईंदासीं। जावा स्क्रिप्ट जो तव्हां को बि स्क्रिप्ट लिखंदव त उन में पहिरियां लिखंदव स्क्रिप्ट SCRIPT, स्क्रिप्ट SCR लिखंदव तॾहिं बि तव्हांजो अची वेंदो। एंटर कंदव स्क्रिप्ट जो टैग खुली आयो तव्हांजी स्क्रीन जे अॻियां। ठीकु, हिन स्क्रिप्ट खे कॉपी एंटर करे हाणे असां हिते लिखंदासीं अलर्ट। अलर्ट मथां अची वियो, ठीकु आहे, अलर्ट अची वियो। हिते असां कंदासीं अलर्ट। इन खां पोइ ॾींदासीं नंढी डिंगी। नंढी डिंगी ॾींदासीं त ऑटोमेटिकली नंढी डिंगी ओपन, नंढी डिंगी क्लोज़ अची वई। त हाणे मथां त असांजी हेल्प लाइ छा थो लिखिजी अचे, अलर्ट नंढी डिंगी मैसेज। हाणे मैसेज लिखो त तव्हांखे अलर्ट स्क्रीन में छा शो करणो आहे। असां लिखूं था एडमिशन्स ओपन, एडमिशन्स ओपन, ठीकु आहे। एडमिशन्स ओपन। हाणे हे असांजो अलर्ट थी। अच्छा सॉरी, हिन में हिकिड़ी शइ असां ऐड कंदासीं त असां हिनखे पहिरियां मथां ईअं डबल कामा जी निशानी ॾींदासीं। इंटर सां गॾु जेको बटण खे शिफ्ट करे ॾींदो त डबल कामा वारी जेका निशानी हूंदी आहे उहा ॾींदासीं। पोइ असां लिखंदासीं विच में मैसेज एडमिशन्स ओपन, ठीकु आहे। एडमिशन्स ओपन अची वियो। हाणे वरी असां हिनखे ईंदासीं पंहिंजे डॉक्यूमेंट्स ते। हिते मुंहिंजो सी यूज़र प्रोजेक्ट फाइल आहे। हिनखे जीअं असां रिफ्रेश था कयूं हिते अची वियो। दिस पेज सेज एडमिशन्स ओपन, हिते अची वियो एडमिशन्स ओपन, माना असांजो अलर्ट ते ठही वियो। हाणे फॉर एग्ज़ाम्पल हिते ई वरी मां टुडे इज़ हॉट रिफ्रेश कयोसीं, टुडे इज़ हॉट। माना होॾे अलर्ट में जेको बि कंदासीं हो कंदा। ये ऑटोमेटिकली हिन में सिर्फ़ु ओके बटन आहे, ओके कंदासीं अलर्ट गुम थी वेंदो। बाक़ी वेबसाइट पंहिंजी नॉर्मल जीअं कमु हूंदी कंदी उहे ई कमु कंदी। वरी जेको बि माण्हू उनखे माना त रिफ्रेश कंदो उन ॾे अलर्ट अची वेंदो। इहो अलर्ट तेसीं ताईं ईंदो जेसि ताईं तव्हां वरी माना त हिन अलर्ट खे
ख़त्म न करे छॾियो। फॉर एग्ज़ाम्पल दाख़िला जी तारीख़ फलाणी खां फलाणी तारीख़ ताईं 10 खां 20 ताईं या 20 तारीख़ ताईं रुगो अलर्ट हले पियो। 21 तारीख़ ते तव्हां अलर्ट खे बंदि करे छॾियो, अलर्ट बंदि ख़त्म। सम्झी वियो ॻाल्हि खे। हाणे इहो त थी वियो असांजो अलर्ट। अलर्ट खां पोइ वरी असां ईंदासीं वापसि पॉपअप कंफर्म। ठीकु आहे, लेट। हाणे हिन में असांजो ॿियो हिकिड़ो आहे, छा अथसि नालो, लेट रिज़ल्ट कंफर्म। माना हे असांजो हे आहे। हीअं मां तव्हांखे सम्झाईंदुसि हे कहिड़े हिसाब सां असां हिनखे ठाहे था सघूं। हे जेको आहे असांजो ॿियो कंफर्म वारो। हाणे असां इन ते प्रैक्टिस कंदासीं। उमेद इहा आहे तव्हां माना अलर्ट ईज़ी आहे, थोरो माना तव्हां दिमाग़ खां कमु वठंदो त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। त हाणे असां इनखे अलर्ट वारो जेको असां इहो ड्रायूं था असां, ठीकु आहे। हाणे अलर्ट वारो ड्रायूं था असां, हिते लिखंदासीं लेट, लेट स्पेस लेट RESU लेट रिज़ल्ट्स स्पेस बराबर स्पेस कंफर्म। हाणे ॾिसो हिकिड़ी शइ सम्झिजो, मां जेको लिखंदो थो वञा त हींअर ताईं उन माना कलर चेंज नथो करे, पर जीअं मां कंफर्म ते एंटर कंदुसि त इहो कलर चेंज थी वियो। कलर चेंज थी वियो मतिलबु त इहो हिकिड़ो माना त असांजो फंक्शन्स वारी माना हुन में खांचे में अची वियो आहे। हाणे असां हिते फंक्शन्स सेट कंदासीं। माना लेट फंक्शन जो नालो आहे ऐं रिज़ल्ट्स बराबरि कंफर्म। जेका रिज़ल्ट अचे थी कंफर्म आहे। रिज़ल्ट में छा करिणो आहे कंफर्म, साॻे तरीक़े सां नंढी डिघी ॾींदासीं ऐं डबल कामा मथां ॾींदासीं। आर यू श्योर यू वांट टू डिलीट दिस। इन जॻह ते तव्हां कुझु बि लिखी था सघो, इंटर कंदासीं। आर यू श्योर हाणे असां मैसेज लिखी छॾियो त बाबा हाणे हीअ अचे, जीअं माना खुली अचे पॉपअप असांजो त कंफर्म में हे मैसेज लिखिजी अचे। वरी ॿी लाइन ते इफ जेकॾहिं, ठीकु आहे, इफ जेकॾहिं वरी नंढी डिघी में लिखंदासीं रिज़ल्ट, इफ रिज़ल्ट जेकॾहिं रिज़ल्ट वरी असां ॾींदासीं विची डिघी, इनखे इंटर करे छॾींदासीं। हाणे जेकॾहिं रिज़ल्ट, इफ रिज़ल्ट छा जी, जेको यूज़र क्लिक कंदो उनखे असां रिज़ल्ट था चऊं। तव्हांजी वेबसाइट ते जेको बि यूज़र अचे थो क्लिक थो करे, असां उनखे चवंदा आहियूं जेकॾहिं रिज़ल्ट अलर्ट। ठीकु आहे, अलर्ट स्पेस साॻे तरीक़े सां नंढी डिघी जेको असां पोइ हिते सिखी आयासीं, वरी विच में डबल कामा ॾींदासीं ऐं इन खां पोइ वरी लिखंदासीं यू प्रेस्ड ओके। ठीकु आहे, ऐं गॾो हिकिड़ी सवाल जी निशानी बि एड करे था छॾियूंसि। जेकॾहिं यूज़र ओके प्रेस करे थो, ठीकु आहे। पर हे जेको असांजो ॾिसो नंढी डिघी ऐं विची डिघी, नंढे लाइक़ूं था माना त सभु माण्हू चवंदा आहिनि असांखे साईं ॿुधाए त सही, नंढियूं डिघियूं वॾियूं डिघियूं किथे इस्तेमालु थियूं। बाबा हिते इस्तेमालु थियूं। हिते ॾिसो दुनिया ठहे थी वेठी, इहे नंढियूं डिघियूं विचियूं डिघियूं हाई लेवल जी जेका कोडिंग ईंदी आहे, मथे खां मथे तव्हांजी नंढियूं ऐं वॾियूं डिघियूं तव्हांजी हिन फील्ड में हर पयूं वेंदियूं, हर पयूं वेंदियूं। इन खां पोइ असां ॾींदासीं सेमीकोलन जी निशानी, इंटर हणंदासीं। ठीकु आहे, इंटर हणी ऐं वरी पोइ हीअ जेका विची डिघी आहे थोरो असां मथे था खणोसि, विची डिघी मथे। हाणे इहो पहिरियों अलर्ट हिते ख़तमु थी वियो, ओके वारो। वरी लिखंदासीं एल्स लिखी वरी असां ॿीहर हिकिड़ी ॿी विची डिघी वारो फॉर्मूलो हुन में ॾींदासीं, इंटर लिखंदासीं कंदासीं। ऐं ॿी डिघी में असां हाणे पहिरीं ॾिसो न, पहिरीं विची डिघी
हिते ख़तम थी वई, हे जेको आहे न उहो हिते ख़तम थी वई। एल्स माना ॿीहर ॿियो असां ॾिनोसीं, ॿी विची डिंगी जो वरी असां फंक्शन्स ऐड कंदासीं। जेको बटण कैंसिल वारो आहे, हे ओके वारो बटण जो थी वियो। हाणे कैंसिल वारे बटण में लिखंदासीं साॻे तरीक़े सां अलर्ट, ठीकु आहे, अलर्ट स्पेस नंढी डिंगी ऐं डबल कामा ॾेई यू प्रेस्ड कैंसिल, यू प्रेस कैंसिल, ठीकु आहे, यू प्रेस कैंसिल, यू प्रेस कैंसिल ॾेई छॾियोसीं। आख़िर में वरी हिनखे असां हे निशानी ॾेई हिनखे एंड कंदासीं। हाणे हिते असांजो हे जेको आहे स्क्रिप्ट ही असांजो थी वियो सॼो स्क्रिप्ट, हे असांजो स्क्रिप्ट सॼो कंप्लीट थी वियो। छाजो? कंफर्म बॉक्स जो। छाजो थी वियो? कंफर्म बॉक्स जो। पहिरियां असां स्क्रिप्ट लिखियोसीं, हिन में लेट रिज़ल्ट्स, रिज़ल्ट कहिड़ी अचे, आर यू श्योर यू वांट टू डिलीट दिस, इहो मैसेज अची वेंदो। उन खां पोइ ओके ऐं कैंसिल जो बटण अची वेंदो। असां ईंदासीं वापसि पंहिंजे पेज जे, हिते हिन जो लाइव प्रीव्यू सेट नथो थिए, मुंहिंजे कंप्यूटर में थोरो इशू आहे। वापसि असां पंहिंजो जेको पेज आहे उन ते अची रिज़ल्ट चेक कयूं था कहिड़ी थी अचे। हाणे असां हे पंहिंजो पेज खोलियोसीं साॻियो, हिनखे असां मां रिफ्रेश जीअं कंदुसि, ॾिसो दिस पेज सेज आर यू श्योर यू वांट टू डिलीट दिस। हाणे ओके कंदासीं, ओके थी वियो। हिनखे कैंसिल कंदासीं, कैंसिल थी वियो। हाणे इहो थी वियो असां जेको कंफर्म मैसेज, कंफर्म मैसेज थी वियो। त इहो अॻिते असां किथे बि यूज़ करे था सघूं। ऐं ओके खां पोइ जेको हुन में असां फंक्शन एड कंदासीं त भली डिलीट थिए अॻिते हली, कैंसिल सां डिलीट न थींदो। या वरी मिसाल जी ॻाल्हि कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त कंहिं वेबसाइट ते असां वेंदा आहियूं त चवंदा आर यू श्योर, आर यू स्टूडेंट, तव्हां शागिर्द आहियो? असां चवंदा आहियूं हा ओके असां शागिर्द आहियूं। अगरि शायदि शागिर्द न हूंदा आहियूं त असां चवंदा आहियूं न असां शागिर्द न आहियूं। अहिड़े हिसाब सां किथे किथे वरी माना तव्हां खां माना त छा अथसि नालो, तव्हांजो क्लास पुछा कंदा आहिनि। मतिलबु त वेबसाइट तव्हां खां माना कुझु बि पुछा करे सघे थी। असां मोबाइल हलाईंदा आहियूं, अहिड़े हिसाब जा पॉपअप अची वेंदा आहिनि। माना त का बि एप्लीकेशन तव्हां वेब डेवलपर्स जी खोलींदव त हुन में माना जेके डेवलपर हूंदा आहिनि पैसा कमाईंदा हुन में एड्स ॾींदा आहिनि। पोइ छा थींदो आहे त हिकिड़ो पॉपअप अची वेंदो आहे, पॉपअप अची वेंदो आहे स्क्रीन ते, आपकी मोबाइल में वायरस आ गया। ओ साईं जेके नवां माण्हू हूंदा मां मरी वियासीं, खणी सॼे जग जहान घुमाए था साईं, हिनखे त ॾिसो मुंहिंजी मोबाइल में वायरस अची वियो आहे। बाबा इहो पॉपअप आहे, इहो जेको डेवलपर तव्हांखे फेराए थो जॾहिं हुन ते ओके कंदो, उन जी ई का एप्लीकेशन हूंदी एंटी वायरस वारी, उन ते उनखे खणी वेंदो ऐं उन मां पैसा कमाईंदो। इहे हिकिड़ा तरीक़ा आहिनि पैसा कमाइण जा, पॉपअप ॾियण जा, हो ॾियण जा। या वरी माना ॾिसो त असां अॼुकल्ह ईअं माना जदीद टेक्नोलॉजी आहे, फेसबुक असांखे ॿुधे थो पियो, टेक्नोलॉजी असांखे ॿुधे, असां तव्हां जेका 2-3 ॾींहं ॻाल्हियूं कंदो तव्हांजी मोबाइल तव्हांखे ॿुधे वेठी थी। मुंहिंजी मोबाइल आहे, हीअ मोबाइल मुंहिंजी ॿुधे वेठी थी। मां जावा कयां थो फेसबुक ते, यूट्यूब ते, मूंखे रुॻो जावा वेठा न थींदी, हे मूंखे ॿुधे थी वेठी। टेक्नोलॉजी घणी फॉरवर्ड थी वई आहे। पोइ सिर्फ़ु मूंखे उहे शयूं ॾेखारींदियूं जेके जावा सां रिलेटेड आहिनि। या वरी असां जेको मोबाइल में टाइप कयूं था, जेका शइ टाइप कंदासीं मोबाइल असांजी डेटा स्टोर थी करे, डेटा स्टोर करे असांखे उहा शइ ॾेखारींदी जेका असां शइ ॻाल्हायूं था रोज़मर्रा जी ज़िंदगी में। पोइ अहिड़ो माण्हू आहे जंहिंजो माना पेट निकितल आहे, मोटो थी वियो आहे, हाणे मोबाइल में सर्च वेठो थो करे, सभु यार मां मोटो थी वियो आहियां। पोइ मोबाइल छा कंदी, उनखे एॾा मोटे थियण जा नुस्ख़ा ॿुधाईंदी, एॾा मोटे थियण जा नुस्ख़ा ॿुधाईंदी। पोइ चवंदी यार वाह मोबाइल त ॾाढी बढ़िया, रुॻो मूंखे वर्ज़िशूं थी ॾसे, रुॻो मूंखे डॉक्टरनि जा किसा थी ॿुधाए। इहो मोबाइल तव्हांखे ॿुधे थी। हे ई फंक्शन्स हूंदा आहिनि जेके अॻिते हली पोइ असां उन्हनि खे माना मोबाइल मां डेटा गॾु कंदा आहियूं, उन जूं कुकीज़ वग़ैरह गॾु कंदा आहियूं, उन जूं माना त सभु सर्च हिस्ट्री गॾु करे पोइ असां खपाईंदा आहियूं। जेको वेब डेवलपर आहिनि उहे खपाईंदा आहिनि, वञी कंहिं कंपनी खे ॾींदा आहिनि, हे मां हिन जी हे शौक़ु आहे, हिन जो हे शौक़ु आहे, हिन जो हे शौक़ु आहे, हिन जो हे मसइलो आहे, हे कर्ज़ लाइ परेशान आहे, हे वज़न जे करे परेशान आहे, हे साई जो मरीज़ आहे। पोइ कंपनियूं उन्हनि खे उहे शयूं ॾेखारींदियूं। इहो हिकिड़ो माना वॾी साइंस आहे। जॾहिं उन लेवल ते पहुचंदो त तव्हांखे सम्झ में अची वेंदी। हाणे असांजो थी वियो कंफर्म, कंफर्म असांजो मैसेज। बाक़ी ॾिसो हाणे मां तव्हांखे हे फाइल ॾियां थो, ठीकु आहे। बॉडी में हे साॻियो ई कोड आहे ऐं पोइ वरी आहे असांजो 3 नंबर ते कंसोल। हाणे कंसोल लॉग
हिनखे असां फ़िलहालु स्किप था कयूं, छो जो हे असांजो खुलंदो आहे, हे असांजो खुलंदो आहे हिते। हाणे मिसाल के असां वेब पेज खोलियोसीं, कंट्रोल शिफ्ट ऐं आई खे प्रेस था कयूं, कंट्रोल शिफ्ट आई खे प्रेस कंदासीं, हिते मां तव्हांखे पहिरियां जावा जो सॉरी HTML ऐं CSS जी क्लासनि में तव्हांखे खोलण सेखारियो। हिते हे कंसोल आहे, हिते असां कुझु बि टाइप कंदासीं, हिते टाइप कंदासीं त हिते शो कंदो वेंदो। हे सिर्फ़ु जॾहिं तव्हां माना डेवलपिंग कंदव, तव्हां मथी लेवल ते वेंदो कुझु टाइम खां पोइ, त उहो तव्हां ईज़ी सम्झंदो, हे माना त सफ़ा तव्हांखे उन महिल ईज़ी सम्झ में अची वेंदो। हिन जी एतिरी फ़िलहालु मुंहिंजे हिसाब सां हिन जी एतिरी अहमियत नाहे। ऐं इन खां पोइ आहे डॉक्यूमेंट राइट। डॉक्यूमेंट राइट जो बि कोड तव्हांजे अॻियां पियो आहे। हाणे हिनखे ई अगरि फॉर एग्ज़ाम्पल असां जावा स्क्रिप्ट में कॉपी था कयूं, कंट्रोल C कयोसीं ऐं असां आयासीं हिते, हे अलर्ट वारो सॼो असां ड्राए था छॾियूं, हिनखे असां ड्राए छॾियोसीं ऐं साॻियो ई कोड कॉपी कयो मां हिते, ॾिसो वेलकम टू जावा स्क्रिप्ट H1 टैग में अची वियो। ऐं असां हिनखे टैग बि मटाए सघूं था, बोल्ड बि करे था सघूं, साॻियो HTML वारो जेको बि आहे उहो साॻियो उन में कयूं था, पर हे छा थींदो, हे सिर्फ़ु जावा स्क्रिप्ट में ईंदो। जॾहिं अॻिते हली असां हिननि खे सफ़ा मोडिफिकेशन कंदासीं ऐं सफ़ा हाई क्लासी डिज़ाइन कंदासीं, उते असांखे इहे शयूं कमु ईंदियूं। हाणे हे असांजा थी विया बेसिक फंक्शन्स। उमेद मूंखे इहा आहे त इहे बेसिक फंक्शन्स तव्हांखे चङी तरह अची विया हूंदा। ऐं हाणे असां ईंदासीं वेरिएबल्स ते। इन खां पोइ फंक्शन्स खां पोइ आहे वेरिएबल। हाणे फंक्शन्स खां पोइ ॿियो नंबर आहे वेरिएबल। जावा स्क्रिप्ट में तव्हां फंक्शन वेरिएबल बार बार यूज़ कंदव, अॻिते हली तव्हांखे सभिनी हिन जी माना जेका अहमियत आहे उहा ख़बर पइजी वेंदी। जीअं HTML में असां टैग्स पढ़ूं पिया, बार बार यूज़ कयो पिया, ईअं ई वरी पंहिंजो तव्हांजो जावा स्क्रिप्ट में तव्हांजा कंटेनर ऐं वेरिएबल ऐं फंक्शन्स हूंदा आहिनि। हाणे इन में सभ खां पहिरियां त वेरिएबल आहे छा, चवे थो त वेरिएबल हिकु अहिड़ो कंटेनर आहे। कंटेन माना का शइ पवणु, कंटेनर माना कंहिं शइ जेका हुन में का शइ पियल हुजे, जंहिंमें डेटा रखी सघिजे थी। अहिड़ो कंटेनर आहे जंहिंमें डेटा रखी सघिजे थी, जीअं नंबर, टेक्स्ट या कुझु प्रोग्राम या तस्वीर या अहिड़ो का बि शइ, उहो नंढिड़ो असां कंटेनर ठाहे छॾींदासीं ऐं उन खे असां नालो ॾींदासीं वेरिएबल। उन में डेटा महफ़ूज़ करे असां रखी था सघूं ऐं उनखे पोइ बार बार असां उहो यूज़ करे सघूं था। माना हिकिड़ी वेबसाइट में, ॿी वेबसाइट में, टीं में, चौथी में, पंजी में, छहीं में। मिसाल जी ॻाल्हि, मां हिकिड़ो नंढिड़ो कंटेनर कंहिं बि प्रोग्राम जो को स्क्रिप्ट ठाहे छॾियो, मुंहिंजी USB में पियो आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां कॾहिं बि किथे बि उहा शइ यूज़ करे सघां थो। मिसाल मां ॾिनो आहे लेट नेम अली वेरिएबल स्टोरिंग टेक्स्ट लेट एज 20। हाणे मां को कंटेनर ठाहे छॾियो त अली जी उमिरि 20 साल आहे, अली जी उमिरि 20 साल आहे। त पोइ हाणे हुन जावा स्क्रिप्ट में हुन माना उहो यूज़ करे छॾियो। पोइ जेको बि प्रोग्राम हूंदो, सॼे प्रोग्राम में भली हुन में 500 पना हुजनि, 600 पना हुजनि, पर उन फाइल खे, उन प्रोग्राम खे ख़बर पइजी वेंदी त उहा अली 20 सालनि जो, अली 20 सालनि जो आहे। छो जो मां हुन में कंटेनर में उहा शइ महफ़ूज़ करे छॾी। ऐं इन खां पोइ आहे हाउ टू डिक्लेयर एंड इनिशियलाइज़ वेरिएबल्स इन जावा स्क्रिप्ट। डिक्लेयर करणु माना वेरिएबल जो नालो रखणु। माना वेरिएबल जो जीअं असां नालो रखंदासीं त उनखे असां डिक्लेयर कंदा आहियूं ऐं वेरिएबल खे का वैल्यू ॾींदा आहियूं, अंदरि का शइ असां माना त हुन में विझंदा आहियूं, त हुनखे चवंदा आहियूं इनिशियलाइज़ करणु। माना नालो ॾींदासीं त हुनखे असां चवंदासीं डिक्लेयर करणु। ऐं असां जॾहिं उन माना त वेरिएबल में का शइ डेटा स्टोर कंदासीं त असां कंदा आहियूं इनिशियलाइज़। इहो माना इंस्टॉल वारे फॉर्म में निकितो आहे, जीअं असां प्ले स्टोर में चवंदा आहियूं इंस्टॉल कयो, हिन में इनिशियलाइज़ था कयूं, का बि वैल्यू असां हुन में इनिशियलाइज़ कंदा आहियूं।
जावा स्क्रिप्ट में वेरिएबल ठाहिण लाइ 3 कीवर्ड इस्तेमाल थींदा आहिनि। कोई भी वेरिएबल ठाहींदा आहियूं उन लाइ 3। हिकिड़ो आहे वर, माना स्टार्टिंग में लिखंदासीं वर, VAR, वर पुराणो तरीक़ो आहे, घणे क़दुरु ख़तमु थी वियो आहे। ऐं ॿियो आहे लेट, नओं बहितर तरीक़ो आहे, लेट ऐं कॉन्स्ट, लेट ऐं कॉन्स्ट। लेट बहितर तरीक़ो आहे ऐं कांस्ट जंहिंजी वैल्यू न बदिलिजी सघे। कॉन्स्ट उनजी वैल्यू साॻी रहंदी आहे, उहा चेंज न थींदी आहे। ऐं वेल असां कॾहिं बि उनखे एडिट करे सघूं था, ऐं अॻिते हली तव्हां सम्झंदव। ठीकु आहे, हाणे हे हिन जो सिंपल हिकिड़ो मिसाल आहे। वर सिटी बराबरि कराची, डिक्लेयर, डिक्लेयर छा आहे, नालो रखियोसीं इनिशियलाइज विथ वर। हाणे हुन में असां वैल्यू ॾींदासीं लेट स्कोर 95, 95 स्कोर अथसि। ठीकु आहे, ऐं कांस्टेंट पाए 13146, यानी असां फॉर एग्ज़ाम्पल असां हीअ लोकेशन लिखी छॾीसीं, त हाणे असांजो इहो माना त कराची जो हिकिड़ो वेरिएबल असां माना ठाहे छॾियोसीं। असांजी मर्ज़ी आहे, कॾहिं बि असां हुनखे चेंज करे सघूं। हीअ हुनजी जेका पाए कांस्ट पाई आहे इहा हुनजी चेंज न थींदी कॾहिं बि। इन खां पोइ आहे स्कोप एंड लाइफ टाइम ऑफ वेरिएबल। वेरिएबल जो स्कोप किथे ताईं माना केसीं ताईं इन जी रसाई आहे। ग्लोबल स्कोप आहे, सॼे प्रोग्राम में मौजूदु हूंदो आहे। लोकल स्कोप सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फंक्शन या ब्लॉक जे अंदरि। हिकिड़ो ग्लोबल हूंदो आहे वेरिएबल जेको सॼे प्रोग्राम में असां यूज़ कंदा आहियूं। जीअं मूं तव्हांखे रसियो त अली जी एज 20 साल आहे, जिथे किथे ईंदो। अगरि लोकल स्कोप आहे, कंहिं ख़ाली फंक्शन या ब्लॉक में असां उहे ठाहींदासीं त उहो सिर्फ़ु उन में ई हूंदो, ॿाहिरि उहो यूज़ न थींदो। ग्लोबल जी जेका लाइफ आहे उहो प्रोग्राम जेसि ताईं आहे जेको हलंदो। लोकल वेरिएबल सिर्फ़ु उन ब्लॉक या फंक्शन जी में जेतिरी देरि प्रोग्राम आहे ओसी ताईं ई हलंदो। हे जीअं वरी तव्हां अॻिते हली प्रैक्टिस कंदव त तव्हांखे ख़बर पइजी वेंदी। जीअं मां तव्हांखे प्रैक्टिस कराईंदुसि त ख़बर पइजी। ख़ुलासो, वेरिएबल डेटा रखण जो कंटेनर, डिक्लेयर ऐं इनिशियलाइज़, नालो रखणु ऐं वैल्यू ॾियणु आहे। स्कोप किथे ताईं वेरिएबल मौजूदु आहे, लाइफ टाइम केतिरी देरि ताईं ज़िंदा रहंदो। हाणे हे तव्हांजो अॼोको नोट्स आहे। फंक्शन मां तव्हांखे सम्झाए छॾियासीं। हाणे वरी असां ईंदासीं पंहिंजो वेरिएबल। त वेरिएबल मां तव्हांखे तकिड़ो हे जेको असां हिसो पढ़ियोसीं हिन जो मां तव्हांखे जल्दी जल्दी सम्झायां त असां वेरिएबल कीअं था ठाहे सघूं। साॻी तरीक़े सां VS कोड ते ईंदासीं। असां हिन पुराणे खे असां फ़िलहालु ड्राए था छॾियूं। हिनखे असां ड्राए छॾियोसीं। ठीकु आहे, हिनखे असां जीअं हिते ड्राथोसीं। ऐं इहो ई फ़िलहालु मां जेको असां लिखियो आहे टाइम बचाइण लाइ, क्लास असांजो जीअं माना वॾो थो थिए, त हिनखे ई असां फॉर एग्ज़ाम्पल कंट्रोल C था कयूं ऐं स्क्रिप्ट टैग खुलियो पियो, असां हिन कंट्रोल V था करे छॾियोसीं। हे हिते ठीकु आहे, वरी असांजो हिते अची वियो। असां आयासीं वरी हिते हिनखे रिफ्रेश था कयूं। ॾिसो त हींअर फ़िलहालु असांजी कंहिं बि क़िस्म जी का बि डेटा ओपन न थी आहे। हाणे मां तव्हांखे सम्झायां थो त छो न थी आहे। हाणे इहो त असां लिखियोसीं सिंपल, माना त जेको आहे कॉपी करे आयासीं। असां इहो सिर्फ़ु सिंपल स्क्रिप्ट लिखियोसीं। हाणे इन जो आउटपुट जेको असांखे रिज़ल्ट जीअं अचे त उहो असांखे आउटपुट असांखे लिखिणो पवंदो। असां मिसाल जी ॻाल्हि लिखूं था डॉक्यूमेंट डॉट राइट, ऐं हिन में नंढी ॾिनीसीं ऐं डबल कामा ॾिनीसीं। ऐं हिन में लिखंदासीं नेम। ठीकु आहे, नेम माना नालो। डॉक्यूमेंट राइट में नेम। वरी असां डबल जेका नंढी ॾिंगी ॾिनी आहे हिन मां आउट थी, वरी स्पेस हणंदासीं, प्लस छा ॾींदासीं, प्लस स्पेस नेम स्पेस प्लस। इहो असां हिकिड़ो माना हणी छॾियोसीं। माना हाणे हे छा कंदो, जो जेको माना मथे असां जेको वेरिएबल में जेका असां डेटा ॾेई छॾी आया आहियूं
उहा ई डेटा असांखे हेठि शो कंदो। नंढी ढिंगी असां ओवर कईसीं, वरी असां आयासीं ॿी लाइन ते प्रिव्यू ॾिसंदासीं। अच्छा, पर प्रिव्यू ॾिसंदा हिकिड़ी मिस्टेक मूंखां थी आहे, हिते मूं टी न ॾिनी आहे, डॉक्यूमेंट में टी ॾींदासीं, डॉक्यूमेंट डाइट राइट। जीअं डॉक्यूमेंट डाइट राइट ॾींदासीं त प्रिव्यू ॾिसो हिते असांजो अची वियो। माना हिते मूं ॾिनो आहे डॉक्यूमेंट डाइट राइट में नेम, नेम बराबरि नेम, नेम बराबरि नेम, एज बराबरि एज। माना मथे असां छा ॾिनो आहे, लेट नेम, नालो खणी ईंदो अली, उनजी एज, नालो खणी ईंदो अली, उनजी एज घणी आहे 20 आहे। हिते माना साॻी लाइन ते थो अचे, ॿई साॻा, त असां हिते वरी BR कोड यूज़ कंदासीं, जेको असांजो BR टैग ईंदो हो उहो यूज़ कंदासीं। ऐं उहो यूज़ करण जो हिन में तरीक़ो, डॉक्यूमेंट राइट में नंढी ढिंगी BR, नंढी ढिंगी ऐं BR हिते, ठीकु आहे। नंढी ढिंगी जो माना इहो थींदो, पर हिते मूंखां थोरो को माना त मिस्टेक कयां थो वेठो। हाणे हिते ॾिठो न, हिते मां ॾिसां थो, हिते असां जीअं BR कोड ॾियूं था त पोइ डेटा सॼी गुम थी वञे। जावा स्क्रिप्ट में जॾहिं तव्हां नओं हुन में को फंक्शन ॾींदो त हिन सां गॾु वरी हिते तव्हां स्पेस प्लस जो निशान ॾींदो, प्लस। जीअं ई प्लस ॾींदो त जेको माना अली मथे ऐं BR कोड ॾिनोसीं, BR कोड असांजो हेठि अची वियो। ऐं वरी अगरि असां हिनखे मिसाल जी ॻाल्हि प्लस जी निशानी ॾेई प्लस जी निशानी ॾेई असां हिनखे नंढी ढिंगी था ॾियूं, ठीकु आहे, नंढी ढिंगी ॾेई ऐं असां हिनखे कंदासीं H1, ठीकु आहे। H1 कंदासीं त एज जेका असांजी आहे उहा वॾी शो कंदी। अहिड़े तरीक़े सां असां जेके HTML जा टैग जेके हुया उहे असां पढ़ी यूज़ करे सघूं था डॉक्यूमेंट डॉट राइट में। साॻियो ई तरीक़ो आहे, पर थोरो रुॻो लिखण जो जेको फंक्शन्स आहे उहो थोरो मामूली जेको आहे उहो चेंज थिए थो। लिखण जो जेको तरीक़ो आहे उहो मामूली चेंज आहे, बाक़ी अदरवाइज़ सॼो साॻियो आहे। हाणे हे असांजो थी वियो सिंपल डॉक्यूमेंट डॉट राइट वारो, सॉरी वेरिएबल फंक्शन। अॻिते हली असां हिनखे एडवांस लेवल ते पढ़ंदासीं। हींअर तव्हांजो टास्क इहो आहे त मुख़्तलिफ़ फंक्शन्स, मुख़्तलिफ़ वेरिएबल, मुख़्तलिफ़ जेके अलर्ट्स आहिनि, कंफर्म मैसेज आहिनि, इहे ठाहे पंहिंजी USB में रखंदा वञो। सुभाणे वारो जेको क्लास हूंदो असां हिनखे थोरो एडवांस कंदासीं विथ AI त असां AI जी मदद सां असां हिननि खे वधीक असां सुठो कीअं था ठाहे सघूं। छो हीअं तव्हांखे बेसिक अची वई, अलर्ट छा आहे, फंक्शन छा आहे, फंक्शन्स केतिरा हूंदा आहिनि, वेरिएबल्स केतिरा हूंदा आहिनि, इहे सभु तव्हांखे अची विया आहिनि। सुभाणे वरी इंशाअल्लाह ताला तव्हां जेको AI जी मदद सां हिनखे तव्हां वधीक सुहिणो कीअं था ठाहे सघो, विथ CSS विथ HTML कीअं करे सघो था, इहो पढ़ंदासीं। सुभाणे ताईं मूंखे इजाज़त ॾियो, सुभाणे नई क्लास सां गॾु हूंदासीं।